नवाबली में बरसां कच्चे जे देह मिर्जापुर जे रवासन पारां बासर जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि शाबक शाह हाणी, फज़ल शाह हाणी, गुलज़ार अहमद, मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत दाहींदे चयो त बासर मंठार ज़रदारी संदन ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे मोर्चा ठाहे हथियारबंद बिहारे छॾिया आहिनि। गुज़िरियल 2 सालनि खां फसल पोखी ज़मीन आबाद करे रहियो आहे। ग़रीब हुजण करे संदन केरु बि दांह नथो ॿुधे। ज़मीन जूं सनदूं बि उन्हनि वटि मौजूदु आहिनि। हद जी पुलिस बासर माण्हू सां बिट बणियल आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। अल-फतह ट्रस्ट पारां डहरकी जे सरकारी अस्पताल में 1 ॾींहं वारी मेडिकल कैंप क़ाइमु कयो वियो, जंहिंमें कराची रहीमयार ख़ान, शक्कर जे शुगर, चमड़ी ऐं हॾियुनि जे माहिर डॉक्टरनि मंजूर अहमद, डॉक्टर ख़ालिद मज़ारी, डॉक्टर परमानंद ऐं ॿियनि कैंप ते आयल मरीज़नि जो मुआइनो करे उन्हनि खे इलाज ॾिनो। कैंप जो इफ़्तिताह डीसी घोटकी ख़ालिद सलीम कयो। इन मौक़े ते डायरेक्टर अल-फतह ट्रस्ट जाम अब्दुल फताह समेजो ऐं डीसी घोटकी ख़िताब कंदे चयो त अल-फतह ट्रस्ट पारां 3 मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। उन खां सवाइ अल-फतह ट्रस्ट अवामी भलाई जे कमनि में अॻुभरी आहे। इन मौक़े ते घोटकी जे डीसी अल-फतह ट्रस्ट जे फलाही कमनि जी वाखाण पिणु कई। खोसकी शहर में वफ़ाक़ी हुकूमत पारां मुस्तहिक़ ऐं मिस्किन औरतुनि लाइ असासी किफ़ालत प्रोग्राम जे 9,000 जी क़िस्त अचण खां पोइ ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां चोथे ॾींहं बि दुकानदारनि ऐं एजेंटनि पारां 500 खां 1500 ताईं गैर क़ानूनी कटौती जारी हुई, जंहिं जे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि वॾी तइदाद में सिद्दीक़ लाखाटियो, अब्दुल सत्तार बुढ़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे संदन चवणो त दुकानदार मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां 500 खां 1500 काटे ज़्यादती करे रहिया आहिनि। हिन गैर क़ानूनी कटौती मां ही माण्हू कख मां लखपति थी विया आहिनि, पर को बि इदारो हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे। उन्हनि वज़ीर आज़म ऐं चीफ जस्टिस DCO बदीन खां ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि खे लुटींदड़ एजेंटनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। मीरो ख़ान लॻ ॻोठ महबूब जे बंगलो में पॉपुलेशन वेलफेयर खाते ज़िले कंबर शहजाद कोट तरफ़ां फैमिली सेहत मेलो लॻायो वियो। मेले जो इफ़्तिताह ॻोठ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत बरकत अली मोरियो कयो। मेले में मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, जिन में इलाज लाइ आयल औरतुनि सां नंढड़ा ॿार ख़ूब लुत्फ़अंदोज़ थिया। सेहत मेले में पॉपुलेशन वेलफेयर ज़िलई ऑफिसर करीम बख्श भुट्टो, तालके ऑफिसर ग़ुलाम अस्कर अब्बासी, औरंगज़ेब भुट्टो, लेडी डॉक्टर निर्मला ओड, ॿियनि माहिर डॉक्टरनि शिरकत कई। कैंप ते 300 खां वधीक औरत मरीज़नि जी चकास करे मुफ़्त इलाज ॾिनो वियो, जॾहिं त 170 मरीज़ औरतुनि खे फैमिली प्लानिंग जो इलाज, वक़फ़े लाइ कैप्सूल, इंजेक्शन समेत ॿियूं दवाऊं पिणु ॾिनियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।